अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां प्रोफेसर ट्रिकुडो डिमलोटी तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियां। जीअं त कर्फ्यू वारी सूरत आहे, इन दौर में माण्हू जेको हर को पंहिंजे घरनि में वेठो आहे ऐं मुख़्तलिफ़ सौदे सामान ते रिसर्च करे रहियो आहे। आम वाहिपे वारियूं घर में जेकियूं शयूं आहिनि उन्हनि ते हू रिसर्च करे रहियो आहे। मुख़्तलिफ़ माण्हू रिसर्च पिया कनि। सभ खां पहिरियों त मां तव्हांखे ॾेखारींदो त हीअ लाड़कण जी तारीख़ लाड़कणी तारीख़ जी रोशनीअ में हीअ आहे जेको रिज़वान गुल साहिब जंहिं किताबु लिखियो। उन खां पोइ जेको आहे सो असां ईंदासीं जेकॾहिं त हीअ फ़न ऐं फ़नकार सैयद यार मोहम्मद शाह जो हीअ लिखियलु किताबु आहे फ़न ऐं फ़नकार। ऐं उन खां पोइ जेको आहे सो असां जेकॾहिं ईंदासीं त यकीन कयो त हीअ माण्हू तव्हां यकीन सुञाणींदा हूंदा। इन जो नालो आहे बख़्शण मेहराणी रेखाऊं किताबु आहे हिन जो। ऐं हर कंहिंजी पंहिंजी हिकिड़ी रिसर्च आहे जिन मुख़्तलिफ़ किताब लिखिया हुया जिन माण्हुनि। उन खां पोइ असां जेकॾहिं ईंदासीं मिटी जा रांदीका। हीअ जेको आहे सो जेको हुनजो पंहिंजो तख़लीक़कार आहे, जो राइटर आहे, उहो अदल सुमरो साहिबु आहे सखर वारो। हीअ आहे मिटी जूं रेखाऊं। उन खां पोइ जेकॾहिं असां ईंदासीं रिसर्च ते त हीअ आहे इल्ताफ़ शेख साहिबु जंहिं तमामु वॾा सफ़रनामा लिखिया पूरी दुनिया जो। हिन जेको सफ़र कयो इन मां बि हिकिड़ी रिसर्च जी ॼाण थिए थी। पर अॼुकल्ह माण्हू घर वेठे रिसर्च कनि था मुख़्तलिफ़ सौदो सामान ते। त जीअं पंहिंजे प्रोफेसर गामूदी ग्रेट जंहिं शिकारपुर मां वेही करे इहा रिसर्च कई ऐं उहा तमामु बेबुनियाद रिसर्च जंहिंखे मां बिल्कुलु ग़लति करार ॾियां थो ऐं अॼु बि ग़लति ॾींदुसि। जिथे हले मूंसां मां उते हुनखे ग़लति करार ॾियां थो। जीअं त हुन चैलेंज बि ॾिनो मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि खे, जीअं सिंध यूनिवर्सिटी, जाम शुरू यूनिवर्सिटी खे, हुननि जेको आहे सो लतीफ़ यूनिवर्सिटी या जेको आहे सो टंडो ड्याम ज़रीफ़ यूनिवर्सिटी या जो क़ाइदे अवाम नवाब शाह यूनिवर्सिटी खे हुन जेके चैलेंज ॾिना त हू चैलेंज ॾेई सघे थो। हुननि ॿिए ते रिसर्च न कई हूंदी जेतिरी गामूदी ग्रेट कई आहे रिसर्च। त मां हुन सॼी रिसर्च खे बेबुनियाद ऐं कूड़ो करार ॾियां थो ऐं हू जिथे बि हले मां हुन जॻह ते हलण लाइ तयारु आहियां। तमामु वॾा वॾा असां वटि बि प्रोफेसर आहिनि, अदीब दानिश्वर आहिनि ऐं रिसर्च में जेके तमामु माहिर असां वटि मौजूदु आहिनि, पढ़ियल लिखियल माण्हू सिंध में, उहे बि इन शइ जी गवाही ॾींदा त गामूदी ग्रेड जेकी रिसर्च कई आहे सौदे सामान ते उहा तमामु ग़लति कई आहे। उनजी ॻणप बिल्कुलु ग़लति आहे। सभ खां पहिरियों असां त उनजो जेको आहे सो तव्हांखे वीडियो ॾेखारी था। ॾिसंदड़नि खे, भेनरुनि खे, ॿारनि खे तव्हांखे लख लख मुबारकूं हुजनि। खां पोइ जेको लॉकडाउन थियो आहे, उन लॉकडाउन खां पोइ मां जेको घर में वेही करे रिसर्च कई आहे, मां दावा सां थो ॻाल्हायां ऐं यूनिवर्सिटी वारनि खे चैलेंज थो कयां। ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम हुजे, मेरान यूनिवर्सिटी हुजे या क़ाइदे अवाम यूनिवर्सिटी हुजे या कराची यूनिवर्सिटी हुजे, एवरी यूनिवर्सिटी जेके बि यूनिवर्सिटियूं उन्हनि खे मां चैलेंज थो कयां त जेकी मां रिसर्च कई आहे त 1 किलो चांवर में 3085 दाणा हूंदा। दूल्हे का सेहरा सुहाना लगता है गाने में 44 धड़कन लफ्ज़ अचे थो। टक जे बिस्कुट में 12 सोराख हूंदा आहिनि। प्लास्टिक जी फणी में 20 थुल्हा ऐं 34 सन्हा ॾंदा हूंदा आहिनि। घर में इस्तेमालु थियण वारी ॿुआरी जेकी आहे उन में 1530 तीलियूं हूंदियूं। मच्छर मारण वारी जेकी जलेबी आहे 3 कलाक 25 मिंट ऐं 40 सेकंडनि में ख़तमु थींदी आहे। 1 किलो मटर में 180 दाणा हूंदा आहिनि। वेंदे वेंदे तव्हांजी वॾी महिरबानी आहे, तव्हां पंहिंजो वधि में वधि ख़्यालु रखिजो। हक़ मौजूद त दोस्तों, तव्हां इहे बेबुनियाद ॻाल्हियूं ॿुधियूं, बिल्कुलु कूड़ ते ॿधल ॻाल्हियूं हुयूं। इन सां माण्हू खे नुक़सान बि थी सघे थो। रिसर्च कंदड़ जेके माण्हू आहिनि उनखे नुक़सान थी सघे थो, पहुची सघे थो। जेकी बि हिन ॻाल्हियूं कयूं उहे मां पंहिंजी रिसर्च, पंहिंजा जेके किताब मां पढ़िया आहिनि, जेकियूं असां पंहिंजो रिसर्च कई आहे, जेके अदीब दानिश्वर दोस्त आहिनि, सभिनी सां मिली जुली करे मां इहो गामूदी ग्रेड खे जवाबु ॾियण जो फ़ैसिलो कयो। आख़िर मां हर जॻह ते हलण लाइ तयारु आहियां। मां ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी जेकी आहे, ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी जेकी अमेरिका वारी, मां ओस्ते ताणी बि हलण लाइ तयारु आहियां जेकी मां रिसर्च कई आहे। जीअं गामूदी ग्रेड चयो त 1 किलो चांवर में 385 दाणा हूंदा आहिनि, बिल्कुलु ग़लति आहे। चांवर ही मौजूदु आहिनि, हुन शायदि सॼा चांवर ॻड़िया हूंदा, जॾहिं त चांवर अधड़ बि थींदा आहिनि अधु चांवर बि थींदा आहिनि। हिन वटि चांवर मौजूदु आहिनि, जॾहिं त चांवर में हुन जेको आहे चयो आहे 3085 दाणा हूंदा आहिनि, बिल्कुलु ग़लति आहे। 7320 दाणा हूंदा आहिनि। 7320 दाणा हूंदा आहिनि चांवरनि में। इहा बि हुनजी ग़लति रिसर्च थी। उन खां पोइ दूल्हे का सेहरा सुहाना लगता है, हुन जेकी रिसर्च कई आहे हुन में लफ़्ज़नि जी ॻाल्हि ॿोल कई आहे, पर उहा हिन रिसर्च न कई आहे। तियूं गानो ॻायो कई ऐं फिल्मायल कई थी आहे।
अब खां वधीक जेको आहे सो जेकी मां रिसर्च कई आहे हिन गाने ते त हीउ गानो जेको आहे उहो ॻायो आहे नुसरत फ़तेह अली ख़ान, जेको पाकिस्तान जो वॾो गवैयो हो, तमामु वॾो, उन ॻायो आहे। उन खां पोइ जेको फिल्मायो वियो आहे उहो तमामु ज़बरदस्त अदाकार जेको पाण राइटर हो कादिर ख़ान ते फिल्मायो वियो आहे इहो गानो। इहा बि मुंहिंजी रिसर्च तमामु अदकी ऐं कूड़ी रिसर्च हुई। उन खां पोइ जेको आहे सो ॿी आहे टक जे बिस्कुट में तक़रीबन 12 सुराख थींदा आहिनि। बिल्कुलु ग़लति आहे। टक जो बिस्कुट हिन वक़्तु मुंहिंजे साम्हूं पियो आहे, मां तव्हांजे साम्हूं ई फाड़े रहियो आहियां। हिन में तव्हां दाणा ॻणियो, टक जे बिस्कुट में 32 सुराख हूंदा आहिनि। 32 हुन 12 ॿुधाया आहिनि। ग़लति रिसर्च, घर वेठा आहिनि वांदा, पोइ बि रिसर्च ग़लति आहे। त इहा रिसर्च मां हिनजी पूरी करार ॾिनी। उन खां पोइ दोस्तो हुन जेको आहे सो ॻाल्हि कई आहे त प्लास्टिक जी फणीअ में 20 थुल्हा ऐं 34 सना ॾंदा थींदा आहिनि। बिल्कुलु ग़लति आहे। हीअ मुंहिंजे साम्हूं पई आहे। हिन में जेको आहे सो तक़रीबन हीअ जेके दाणा आहिनि उहे 21 थियनि था ऐं हीअ जेके दाणा आहिनि उहे 40 थियनि था। जॾहिं त कंहिं फणीअ में दाणा भॻल हुजनि त घणा थींदा? 38 बि थी सघनि था, 32 बि। जॾहिं त फणी हिन ते रिसर्च न कई आहे, जूअनि वारी फणी अलॻि थींदी आहे ऐं उन खां पोइ जेको आहे हीउ बुरुश आहे उहो अलॻि थींदो आहे ऐं फणियुनि जा वरी कलर बि अलॻि थींदा आहिनि। हे ॾिसो, हीउ कलर बि अलॻि आहे। इहा बि रिसर्च हिन जी बिल्कुलु ग़लति रही ऐं अधुकी रही। इनखे बि मां बेबुनियाद कयां थो त फणी जा दाणा आहिनि जेके ॾंदा आहिनि उहे सही न ॻणिया आहिनि। ओके, हिन 12 ॿुधाइनि त फणी जा वधीक हूंदा आहिनि। इनखे बि मां गामूदी ग्रेड खे जवाबु ॾेई इनखे बि मां जेको आहे सो साईं खे चवां ग़लति करार ॾियां थो। ॿियो हुन चयो आहे त बुहारो जेको आहे हुन में 1530 जेको आहे तीला थींदा आहिनि। जेके घर में बुहारी ॾींदी आहे उन ॾींदा आहियूं, उन में 1530 जेको आहे तीला थींदा आहिनि। बिल्कुलु ग़लति आहे। मुंहिंजे साम्हूं ही बुहारी पई आहे, हीअ बुहारी साम्हूं आहे। हिन में मां ॻणिया आहिनि। हिन में जेको आहे 1510, टोटल हिन में जेको आहे 150 दाणा आहिनि। हा, इहो बि बिल्कुलु ग़लति रिसर्च थी। उन खां पोइ हुनजी इहा रिसर्च रही बि न त हीअ जेकी पंहिंजो उन में फूल वारी बुहारी बि थींदी आहे। हा, फूल वारी बुहारी बि थींदी आहे जेकी हीअ साम्हूं टंगी पई आहे। त दोस्तो इहा बि हिनजी अधकी ऐं बेबुनियाद कूड़ी रिसर्च आहे, जंहिंमें हिन 1530 दाणा ॿुधाया, जंहिंमें 100 जे क़रीब दाणा हूंदा आहिनि। उन खां पोइ हुन जेकी रिसर्च ॿुधाई त मच्छरनि वारी जेकी टिकी आहे उहा जेको आहे हलंदी आहे 3 कलाक 25 मिंट 40 सेकंड। बिल्कुलु ग़लति, बिल्कुलु ग़लति। जॾहिं त हू सॼी राति हलंदी आहे, माना 5 खां 6 कलाक हलंदी आहे। मुंहिंजे साम्हूं ही पई आहे थी ऐं हिन मूं हुन इहा रिसर्च बि न कई त हिन मूं हिकिड़ो ॿियो बि हीअ गॾिजी निकिरंदो आहे, यानी हीअ 2 ॾींहं पूरा हली सघे थी। इहा बि बेबुनियाद ऐं ग़लति रिसर्च आहे। जॾहिं त माण्हू ज़रूरी न आहे त इहा शइ इस्तेमालु कनि, माण्हू हीअ बि इस्तेमालु करे सघनि था। उन खां पोइ टिकी बि बर्फ़ ते रखी सघनि था ऐं हीअ लिक्विड जेको आहे इहो जेको आहे तव्हां स्विच में विझी करे हलाए सघो था, जेको महीने खां 2 महीना हली सघे थो। इहा बि मुंहिंजी रिसर्च तमामु ग़लति रही। उन खां पोइ चए थो त 1 किलो मटरनि में 180 दाणा हूंदा आहिनि। हीअ मटर तव्हांजे साम्हूं पिया आहिनि, हीअ मटर मां तव्हांजे साम्हूं रखिया आहिनि। इन जेको आहे सिर्फ़ु ही फरियूं ॻणियूं आहिनि, उहे बि न ग़लति ॻणियूं आहिनि। फरियूं एतिरियूं कोन थियूं, फरियूं बि थोरियूं थियनि थियूं। उन में अंदरि जेके दाणा थियनि था उनखे हीअ जेकी ककुल उहे हर उन में 7 खां 8 हिकु फरीअ में हूंदा आहिनि। त इहा मां जेकी रिसर्च कई आहे इहा तक़रीबन 4741 ही दाणा था थियनि। इहा बि हिनजी रिसर्च अधकी रही। त दोस्तो तव्हां घर में वेठा आहियो त ख़ुदारा सही रिसर्च कयो ऐं इन रिसर्च सां असांजी क़ौम खे नुक़सान बि थी सघे थो, वॾो खसारो थी सघे थो, छो जो माण्हू सही तरीक़े सां रिसर्च न कंदी। अञा असां वटि शयूं पयूं आहिनि, तमामु घणी शयूं पयूं आहिनि। ॾिसो त बुरुश पिया आहिनि, हिन बुरुशनि जा जेके वार आहिनि उहे ॻणबा, उहे केतिरा आहिनि वार, ऐं उन खां अलावा जेको आहे ऐं असां जेकियूं हाशियूं जेकियूं पाईंदा आहियूं पननि ते उहे केतिरियूं हूंदियूं आहिनि। जीअं त गामूदी ग्रेड जी सॼी रिसर्च खे मां कूड़ो करार ॾिनो आहे। सोना साईं ॿीहर वञी करे रिसर्च कर। शायदि तूं असांजे हेॾा किताब न पढ़िया हूंदा, रिसर्च न कई हूंदी गामूदी ग्रेड। ऐं मां ही कराची मां वेठे करे रिसर्च कई आहे। जीअं हुन सीटियूं वॼाई पई उहे उहे मां सीटियूं वॼाईंदे इहे पना इहो उछलाए रहियो आहियां। त प्यारा दोस्तो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हक़ मौजूद, सदा मौजूद। दोस्तो जेकर वीडियो पसंदि आयो आहे त हिनखे सब्सक्राइब कयो ऐं घंटी जो बटण दॿायो, उहो बि आल वारो। वॾी महिरबानी।